नाज़रीन हिन वक़्तु असीं पंगरियो भरिसां ज़रई सीड फार्म ते मौजूदु आहियूं। ही सीड फार्म सिंध जो उहो वाहिद सीड फार्म आहे जंहिंजी 860 एकड़ ज़रई ज़मीन आहे हिन सीड फार्म जे हवाले। ऐं हिते 2 सुपरिटेंडेंट समेत 28 खां 30 सरकारी मुलाज़िम जेके मुक़ररु थियल आहिनि। 1995 में गवर्नमेंट सिंध पारां हिते जेके बिल्डिंगूं तमीर कयूं वियूं, हिते जेको मुकमल तौर ते अमलो मुक़ररु कयो वियो। पर 2 साल जेको हिते उन्हनि अमले जेको कमु कयो, 2 सालनि खां पोइ उहो अमलो ग़ाइबु आहे। ऐं हीउ फार्म जेको ज़ुबून हाल आहे, उन्हनि जी बिल्डिंग जो तव्हांखे ॾेखारींदासीं त उन्हनि जो जेका कहिड़ी सूरत हाल आहे। हिते जेका पुराणी मिशनगिरी पियल हुई उहा बि जेका अमले विकिरो करे छॾी आहे। ऐं हीअ ज़रई फार्म हिन वक़्तु जेको तबाही जे किनारे ते आहे ऐं आसपास जी जेका हिन जी सरकारी ज़मीन पियल हुई उन ते जेको माण्हुनि कब्ज़ा करे वरिता आहिनि। बाक़ी जेको कुझु टुकड़ा बचियल आहिनि उन्हनि ते बि जेको सरकार पारां का बि जेका तवजो न आहे। हिन ज़रई फार्म जो क़ाइमु करण जो मक़सदु हो त हिते जेको ज़रई जिन्सूं मुतारफ़ करायूं वञनि। हिते जेको टमाटनि जे रिसर्च जे लाइ अलॻि हिकिड़ो प्लांट लॻल हो, जंहिंजे लाइ हिकिड़ो अलॻि सुपरिटेंडेंट मुक़ररु थियल आहे। पर तक़रीबन 20-25 सालनि खां वठी उन ते को बि कमु न थियो ऐं हीउ जेको ज़रई फार्म मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। नाज़रीन 860 एकड़ एराज़ी रखंदड़ हीउ ज़रई फार्म, जंहिंमां 80 एकड़ ते हिते जेको टमाटा पोखे उन्हनि ते रिसर्च करणी हुई, जंहिं मां जेको आबादगारनि खे लाभ ॾियणो हो। उहा 80 एकड़ ज़मीन जेको हितां जो सुपरिटेंडेंट आहे उन हिसे ते ॾेई छॾी आहे। उनजो पाणी बि जेको विकिरो करे छॾियो आहे। हफ़्ते में 1 या 2 दफ़ा हू जेको हितां चकर लॻाईंदा आहिनि ऐं जेका हुननि जी वसूली आहे उहा खणंदा आहिनि। सरकारी जेका ज़मीन पियल आहे जंहिंमां कुझु एकड़ चंद आबाद कनि था, त उहो बि जेको हू पंहिंजी जेब ख़र्ची में जेको ख़र्चु करे छॾीनि। असीं तव्हांखे हिन फार्म जी जेका सूरत हाल आहे उहो पंहिंजे अखियुनि सां ॾेखारींदासीं। तव्हां ॾिसिजो त हुननि बिल्डिंग जेके हिते क़ाइमु थियल बिल्डिंगूं आहिनि उन्हनि जी छा पोज़ीशन। नाज़रीन हीअ तव्हां ॾिसो त हीअ जेको रिहाइशी क्वार्टर आहिनि जेके 1995 में किरोड़ रुपये लागत सां गवर्नमेंट सिंध तरफ़ां तामीर कया विया हुआ। पर अॼु उन्हनि जी जेका हालत ज़ुगून आहे ऐं हिते जेके गंद किचिरे जा ढेर लॻल आहिनि। जेको बि अमलो हिते मुक़ररु थियल आहे उहो घर वेठे पघारूं खणे थो। 2 सुपरिटेंडेंट आहिनि, मोहम्मद सिद्दीक़ खिची ऐं फिदा हुसैन अंसारी साहब। उहे बि मुसलसल हिते जेको गैर हाज़िर आहिनि। हीउ सॼो जेको बिल्डिंग जो तव्हांखे ॾेखारियूं पिया, हिन जूं दरियूं ऐं जेके बि हिन जा क़ीमती सामान आहे उहो चोरी थी चुको आहे। हिते चौकीदार बि मुक़ररु आहिनि, हिते जेके बेलदार बि मुक़ररु आहिनि, 5 क्लार्क बि मुक़ररु आहिनि। पर उहो सॼो अमलो जेको हितां जेको ग़ाइबु आहे ऐं उहो घर वेठे पघारूं खणे थो। गवर्नमेंट सिंध जेको हिन फार्म खे क़ाइमु करण जो जेको मक़सदु हो कि हितां जे माण्हुनि खे जेको लाभ मिले, नयूं जिन्सूं जेका मुतारफ़ थियनि, हीअ जेको ज़मीनूं हिते जे माण्हुनि खे को फ़ाइदो थिए, उहो को बि फ़ाइदो कोन थियो आहे। बिल्कुलु नाकाम थी चुको आहे। तव्हांखे ॾेखारींदासीं हीअ रिहाइशी क्वार्टर आहिनि जेके जिन में झंग थी वियो आहे। हीअ जेके तमामु बहितरीनु बिल्डिंगूं ठहियलु हुयूं हिते, पर अॼु उन्हनि जी हालति जेका तमामु ज़ुबून आहे। उन्हनि जूं दरियूं जेके सिरूं हुयूं उहे बि माण्हू कढी खणी आया आहिनि। हीअ बिल्कुलु ज़ुबून हाली में आहिनि। हिननि जी का बि देखभाल न थिए 1995 खां वठी। हीअ 2 सालनि ताईं जेको हिन में माण्हू आबाद हुआ, हुन खां पोइ मुकमल तौर ते हीअ नाकारा थी चुकियूं आहिनि। ऐं वधीक तव्हांखे सूरत हाल ॾेखारियूं था पंहिंजे नाज़रीन। हीअ टमाटा रिसर्च फार्म जी ऑफिस आहे जेका मुकमल तौर ते ख़तमु थी चुकी आहे। उन में झंग बीठल आहे, तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था। हिन जो सरिया लोहो गाडर टीयर जेके छितूं पटे माण्हू खणी आया आहिनि। हीअ जेका ज़रई फार्म जी जेका मशीनरी आहे, जेको ट्रैक्टर आहे 1995 खां हिते बीठल आहे, जंहिंजी पोजीशन तव्हां ॾिसी सघो था। नाज़रीन हीअ साम्हूं बिल्डिंग तव्हां ॾिसो पिया, हिन में 5 क्लार्क मुक़ररु थियल आहिनि जिनखे हिते वेही हिन ज़रई फार्म जे हवाले सां कमु करिणो आहे। पर उहा बिल्डिंग बि तव्हां ॾिसो त ज़ुबून हाल थी चुकी आहे। उनजी छित जेको हितां जा माण्हू पटे खणी विया आहिनि। हीअ मिशनगिरी पियल आहे 1995 खां वठी जेका नाकार थी चुकी आहे। ट्रालियूं आहिनि ऐं हीअ गोबलूं पियल आहिनि। काफ़ी तइदाद में हिते जेका मशीनरी हुई जेके माण्हू खणी आया आहिनि, बाक़ी अमले जेका विकिरो करे छॾी आहे।
ही क्लार्कनि जी ऑफिस आहे जंहिंजो ॾेख आहे तव्हां ॾिसो पिया त जेके गाडर टीयर वग़ैरह दरियूं सभु माण्हू पटे खणी आया आहिनि। करोड़ों रुपयनि जी लाॻत सां ही बिल्डिंगूं तइमीर थियूं हुकूमत सिंध तरफ़ां 1995 में, पर हीअ अॼु 2018 जे दौर में बिल्कुलु जेके असां नाकारा थी चुकियूं आहिनि, ख़तमु थी चुकियूं आहिनि। हिते को बि अमिलो मौजूदु न आहे ऐं हीअ बिल्कुलु ख़तमु आहिनि। बोर्ड बि ॾेखारिए नाज़रीन, ही असीं हिन वक़्तु जेको ज़रे फार्म जो सुपरिटेंडेंट आहे उन जी ऑफिस ते मौजूदु आहियूं, जेके तालो लॻल आहे। तव्हां बोर्ड बि ॾिसी सघो था ऐं पाकिस्तान जो झंडो बि लॻल आहे, पर अफ़सोस इहे ऑफिसर मुसलसल गैर हाज़िर आहिनि ऐं घर वेठे पघारूं पिया खणनि। हिते जी जेका ज़री ज़मीन आहे उनजी जेका आमदनी आहे उहा पंहिंजे जेब ख़र्चे में पिया आणी। तव्हां ॾिसी सघो था त हीअ बिल्डिंग जेका मुकमल तौर ते ख़ाली आहे। वक़्तु असीं ज़रे फार्म जे रिसर्च हॉल ॿाहिरां मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसो त हिन रिसर्च हॉल जो जेको दरवाज़ो आहे उन ते देवियुनि जा ढेर आहिनि ऐं मुकमल तौर ते हीउ जेको हॉल आहे सो नाकारा थी चुको आहे। 1995 खां वठी हिन हॉल में कॾहिं बि का आबादगारनि जे लाइ का गॾिजाणी न आहे थी, न ई हिते जे आबादगारनि खे को नई जिन्स का मुतारफ़ कराई वई आहे। सॼो फार्म जेको आहे सो करोड़ों रुपयनि जी लाॻत सां तइमीर थियल फार्म जेको सो नाकारा थी चुको आहे। गवर्नमेंट सिंध सिंध जो ही वाहिद ज़री जेको फार्म आहे जंहिंजी 860 एकड़ सरकारी ज़मीन आहे, जंहिं ते शादी समाल वाह जो पाणी बि आहे। उहो पाणी बि जेको मोहम्मद सिद्दीक़ खिची ऐं फिदा हुसैन अंसारी जेको सो पाणी बि हिसे ते ॾेई छॾियो आहे। उन जी जेका आमदनी आहे उहा पंहिंजी जेब ख़र्ची में ख़र्चु कनि था। हीउ सॼो फार्म जेको सो नाकारा थी चुको आहे। पघारूं जेके आहिनि गवर्नमेंट जे मुलाज़िमनि जेके हिते 28 खां 30 मुलाज़िम मुक़रर आहिनि उहे बि घर वेठे पिया खणनि। उन्हनि जो बि हिसो पते आहे हिन ऑफिसरनि सां। जेके ज़री फार्म ते जेके ऑफिसर आहिनि मुक़रर थियल उहे पंहिंजी कमीशनूं वठनि था। उनखे इहा रिआयत आहे, उहे 4000 5000 महाना उन मुलाज़िमनि खां कटौती कनि था। हिन में आवाज़ ॾियूं ई न ईअं ठाहियूं। ज़रई फार्म जी जेका सरकारी ज़मीन आहे उन ते असीं मौजूदु आहियूं। फार्म सां लॻे ई आहे। तव्हां हिन ज़मीन जी पोज़ीशन ॾिसी सघो था। हीअ बिल्कुलु जेका गैर आबाद आहे। केतिरनि सालनि खां हिन में को फसल न पोखियो वियो ऐं ज़मीन जो जेको पाणी आहे उहो वेकिरो कयो वियो आहे। हीउ सॼो इलाइक़ो जेको सो बर्बादु थी वियो आहे ऐं आबाद ज़मीननि में देवियुनि जा झंग थी विया आहिनि ऐं जेके ज़मीनूं हिते जेके तमामु नायाबु ज़मीन आहे जेका फार्म जी आहे 860 एकड़, उहा बिल्कुलु पंगिरो भरिसां ज़रे फार्म जी जेका सूरत हाल असां तव्हांखे ॾेखारी। उहे जेके बिल्डिंगूं हुयूं 1995 खां जेके तइमीर थियल उहे नाकारे थी चुकियूं आहिनि। हीअ ज़मीन जेका असां मुकमल तौर ते गैर आबाद आहे। हिन जो जेको पाणी आहे उहो हितां जा जेके कामोर आहिनि उहे वेकिरो करे छॾियूं ऐं जेके जिन्सूं हिते कुझु ज़मीन में जेके थियनि थियूं उहे बि हू जेको त पंहिंजे जेब ख़र्चनि में ख़र्चु कनि था। हीउ सॼो जेको फार्म आहे बिल्कुलु नाकारा थी चुको आहे। असीं जेको सो सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कंदासीं त हीउ सिंध जो सभ खां वॾो ज़रई फार्म आहे जंहिंजी 860 एकड़ जेका सरकारी ज़मीन आहे ऐं हिते जेको हिन फार्म खे क़ाइमु करण जो मक़सदु हो त हितां जे आबादगारनि खे ज़रई जिन्सूं मुतारफ़ कराए उन्हनि खे फ़ाइदो ॾिनो वञे, लाभ ॾिनो वञे, उहो बिल्कुलु न ॾेई सघियो। असीं गवर्नमेंट सिंध खां मुतालबो कंदासीं त हिते जेके घर वेठे पघारूं खणनि था मुलाज़िम ऐं हीउ फार्म जेको आहे सो बिल्कुलु निंदणको आहे, नाकारा थी चुको आहे। उन ज़मीनूं गैर आबाद थी चुकियूं आहिनि। उन तरफ़ तवजो ॾिए ऐं हीअ जेको ज़मीनूं जेके सो वरी आबाद थियनि ऐं उन्हनि जो जेको पाणी आहे शादी समाल आम आहे उहो उन्हनि खे ॾिनो वञे। हीअ जेको फार्म जेको सो हुनखे ॿीहर बहाल कयो वञे।